नाज़रीन, नसीराबाद सिंध यूनिवर्सिटी जी निगरानी हेठि साल 2009 में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास कंदड़ अहल उम्मीदवारनि मुसलसिल नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ कारियूं पटियूं ॿधी अनोखो एहतजाज कयो आहे। अॼु फैज़ सूमरो, बख़्त वाहोचो, सलेमान कांदड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो त असांजे घरनि में फाका कशी आहे। हुकूमत 13 साल गुज़री वञण बावजूदि असांजे एहतजाज जो नोटिस नथी वठे। असां 60% खां मथे मार्कूं हासिल करण बावजूदि नौकरी नथी ॾिनी वञे। उन वक़्त जे राशि कामोरनि ॻरियूं रिश्वतूं वठी नाहिल करार ॾिनल उमेदवारनि खे कामयाब करार ॾिनो ऐं असांखे फेल करे छॾियो। अॻुवाणनि मुतालबो कयो त असांजे घरनि में फाका कशी आहे, असीं बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि बिना देर रोज़गार फराहम करे असांजी बेचैनी ख़तम कई वञे। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सोमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टन्नूडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सोमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट, व्हाट्सएप पिण साॻे नंबर ते आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.